नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे अॻुवाण एहसन इक़बाल चयो त ग़लत फ़ैसिलनि सबबि मुल्क जी मैशियत तबाही किनारे ते पहुची चुकी है। 2 सालनि खां GDP ग्रोथ लाॻीतो हेठि अची रहियो आहे। एटमी मुल्क जो माण्हू वेंटिलेटर न हुजण सबबि मरी रहिया आहिनि। जंहिं घर जो अॻुवाण चवे त मुल्क दिवालपे जो शिकार थी चुको आहे, उन जो साथ केरु ॾींदो? मुस्लिम लीग नून जे अॻूणे एहसन इक़बाल क़ौमी असेंबली मुस्लिम लीग नून जो अॻुवाण एहसन इक़बाल क़ौमी असेंबली में ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त अॼु नंढे खां नंढो कारोबार कंदड़ पेशू भक्ति रहियो आहे। एहतसाब जे इदारे जो मक़सद सिर्फ़ अपोज़िशन खे हरासा करणु आहे। CPEC बहितर तोहफ़ो आहे जेको सदियुनि में हिकु भेरो मिलंदो आहे। ख़बर न आहे त मैशियत जे बहाली लाइ ईंदड़ हुकूमत खे केतिरो वक़्तु लॻंदो। इन सां मैशियत खे 5 साल में संभालियो आहे। हिननि 2 सालनि में फ्रैक्चर कराए छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।